जी नाज़रीन, हेडलाइन सां वठियूं ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद मां पार्लियामेंट जे गडियल इजलास में उबूरी आदमशुमारी जे उबूरी नतीजनि बाबति सिंध हुकूमत जो रेफरेंस रद्द कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अनासी नवां सां शेयर कयूं पिया। गडियल पार्लियामेंट उबूरी आदमशुमारी जे उबूरी नतीजनि बाबति सिंध हुकूमत जो रेफरेंस रद्द करे छॾियो आहे। उबूरी आदमशुमारी खे मंज़ूर करे ई नई आदमशुमारी थी सघे थी। वज़ीर आज़म टेक्नोलॉजी जी मदद सां आदमशुमारी कराइण वञी रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो इहो चवणु आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। सिंध हुकूमत उबूरी आदमशुमारी जा नतीजा मंज़ूर करण बाबति गडियल मुफ़ादनि वारी काउंसिल जे फ़ैसिले ख़िलाफ़ रेफरेंस माणियो हो, जंहिंखे पार्लियामेंट जे गडियल इजलास जे एजेंडा में शामिल कयो वियो हो ऐं अॼु उनखे रद्द कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां लाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान साहब। जी, पार्लियामेंट जे गडियल इजलास में हुकूमत आदमशुमारी खिलाफ सिंध हुकूमत जेका रेफरेंस हुयो उन जे रद्द करण जी करारदाद पेश कई, जेका पार्लियामेंट जे गडियल इजलास अक्सर राय सां मंज़ूर कई आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो मौक़िफ़ो त थी आहे जेका उबूरी तौर आदमशुमारी जी अंग ख़र्च जी 2017 जे अंग ख़र्च जी मंज़ूरी ॾिनी। सिंध हुकूमत उन ते पहिरें इतफ़ाक़ कयो, पर बाद में सिंध हुकूमत उन पंहिंजे मौक़िफ़ खां फिरी वई आहे ऐं उन फ़ैसिले ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कराई। तंहिं करे हाणे जेको फ़ैसिलो थियो आहे त इलेक्ट्रॉनिक वोट मशीन जो इस्तेमालु थींदो ईंदड़ वक़्तु ॾींहंनि में इन में चूंडनि में का बि दाख़िली न थींदी। तंहिं करे सिंध हुकूमत पंहिंजा एतिराज़ वापसि वठे ऐं उन जे जेका फ़ैसिले ख़िलाफ़ रेफरेंस आहे उनखे रद्द कयो वञे। पार्लियामेंट जे गडियल इजलास में अक्सर राय सां उन रेफरेंस खे रद्द कयो आहे ऐं उन हवाले सां असद उमर पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। उन सिंध हुकूमत ते इल्ज़ाम लॻाया आहिनि त सिंध हुकूमत पहिरियां उबूरी तो जेके नतीजा उनखे तस्लीम कयो ऐं उन खां पोइ फिरी वई आहे। हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो खे घुर्जे त उन फ़ैसिले खे तस्लीम करे ऐं पंहिंजे आवाम खे जेको आहे उन्हनि खे सिहत कार्ड वठण जी बि इजाज़त ॾे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी कुर्बान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।